अस्सलाम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। जीअं त असांजो अॼु टॉपिक आहे त पीउ माउ सां त हर को प्यारु कंदो आहे, पर कॾहिं महीने में, हफ़्ते में, ॾेढ में या साल में कॾहिं बि कंहिं पुट पंहिंजे पीउ खे आई लव यू चयो आहे। अॼु इहो सुवालु खणी आवाम जे आॾो निकिरूं था, ॾिसूं था, उन्हनि जा जवाब ॿुधूं था, तव्हांखे बि ॿुधायो कंदो आहे। इहो त माना नेचुरल ॻाल्हि आहे, पर कॾहिं बि तव्हां हफ़्ते ॾेढ में या साल में पंहिंजे वाल साहब खे या अमड़ खे आई लव यू चयो आहे? न आई लव यू त न आहे चयो, बहरहाल इहे ॻाल्हियूं हूंदियूं न, कॾहिं माण्हू अहसास जे ज़रिए बि चई सघे थो, बाक़ी आई लव यू न आहे चयो। पर आई लव यू चवंदो न, हुनजे मुंहं ते ॿी माना ॾिसंदो रौनक त वाह वाह थी वेंदी। जी उहो त आहे बेशक, ऐं आई लव यू त चवणु खपे न, चवणु खपे छो न। ऐं केॾो प्यारो लफ़्ज़ आहे। आई लव यू सिर्फ़ु लैला मजनू लाइ थोरी हूंदा, आई लव यू तव्हां पंहिंजे फादर पेरेंट्स खे बि चई सघो था। पोइ तव्हां चवंदो न हाणे? इंशाल्लाह ज़रूरु चवंदा। कॾहिं? सुभाणे हाणे ई चवंदासीं, बल्कि मौक़ो मिलंदो इंशाल्लाह त हींअर ई मौक़ो हींअर बि चई सघो था। चवंदासीं। हा साईं, तव्हांजो नालो? हुसैन बख्श। हा साईं, हुन हुसैन बख्श, पीउ माउ सां हर कोई प्यारु कंदो आहे, पर कॾहिं बि तव्हां पंहिंजे पीउ खे या अम्मा खे या अबे खे आई लव यू चयो आहे? न चयो आहे। न चयो आहे? हा, चवणु खपे न। चवणु खपे। पोइ कॾहिं चवंदो? बसि इंशाल्लाह चवंदासीं। कॾहिं चवंदो? हीअ त हथ में आहे न। बसि चवंदासीं अॼु या सुभाणे। हा हा ज़बरदस्त साईं। भाउ शुरूआत कंदो आहे इंशाल्लाह अॼु या सुभाणे, जेको आहे आई लव यू त चवंदो पंहिंजे अबे ऐं अम्मा खे। एजाज़ अली दा। हा प्यारा एजाज़, पीउ माउ सां हर कोई प्यारु कंदो आहे, पर कॾहिं बि तव्हां पंहिंजे अबे खे या अम्मा खे आई लव यू चयो आहे? साईं बिल्कुलु चयो आहे। वाह वाह ज़बरदस्त, अधे चयो आहे। अदा कॾहिं चयो आहे ऐं केतिरा ॾींहं थी विया? साईं थोरो टाइम पहिरियां। अच्छा, हाणे भला ॾिसण वारनि खे इहो मैसेज ॾींदो त आई लव यू चवणु खपे, इहो सुठी ॻाल्हि आहे, हुनखे बि ख़ुशी महसूसु थींदी। साईं आई लव यू जो मक़सदु इहो आहे त मां तव्हां सां मोहबत कयां थो। उहा मोहबत इंसान पीउ माउ सां हर कंहिं सां करे सघे थो। इन लफ़्ज़ी का माना जेको आहे सो त न आहे जो आई लव यू चवणु खपे। सही आहे। आई लव यू में को बुराई त न आहे। सही आहे साईं, आई लव यू में का बुराई न आहे, ऐं पीउ माउ खे चवणु खपे, पर असां इहो न चवंदा आहियूं। भाउ चवंदो आहे, थोरो अरसो थियो अथसि, ॿियनि खे बि चवणु खपे। हाजी खान। हा हाजी खान प्यारा, पीउ माउ सां हर को मोहबत कंदो आहे, पर पोइ बि कॾहिं बि तव्हां पंहिंजे अबे खे या अम्मा खे आई लव यू चयो आहे? न यार आई लव यू न, बाक़ी ईअं सिंधीअ में चवंदा आहियूं। कीअं, छा चवंदा आहियो सिंधी में? माउ खे चवंदा आहियूं प्यारु कयूं था, बाबे खे चवंदा प्यारु कयूं था। वाह वाह साईं, आई लव यू जो मतिलबु इहो आहे त प्यारु करणु। महिरबानी महिरबानी। हा सर, तव्हांजो नालो? सर शाहिद अली। हा सर शाहिद अली, पीउ माउ सां हर कोई प्यारु कंदो आहे, ऐं इहो इन में को शक न आहे। ऐं उन खां अलावा कॾहिं बि ज़बानी महीने में, हफ़्ते में या ॾेढ में तव्हां पंहिंजे अबे खे या अम्मा खे आई लव यू चयो आहे? हाँ चयो आहे। वाह वाह ज़बरदस्त, महिरबानी सर। महिरबानी सर। महिरबानी महिरबानी। हाणे हिकिड़े खां पुछां न, तुंहिंजो नालो बाबा? फरहान। हा फरहान, बाबे खे या अम्मा खे आई लव यू चयो आहे? चवंदा आहियूं कॾहिं? साल ॾेढ में। साल ॾेढ में अदा चवंदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं बसर घणे वठी आयो? अच्छा, ना तव्हांजो नालो प्यारा? अली हैदर। अली हैदर, बाबे खे या अम्मा खे आई लव यू चयो आहे कॾहिं? हा कॾहिं? ईद ते। ईद ते चवंदो आहे साईं आई लव यू, ऐं ईद ते चवंदो आहे, ख़र्ची जॾहिं मिलंदी आहे। महिरबानी महिरबानी। दोस्तो, तमामु घणा नौजवान वेठा आहिनि, ऐं जेके जवाबु ॾींदा उन खां असां पुछंदासीं, ऐं सवालनि जा जेके जवाबु ॾींदा उन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थोरो मुंहुं ॾे करो। वालेकुम अस्सलाम। प्यारा, तव्हांजो नालो? सरफराज। पीउ माउ सां हर कोई मोहबत कंदो आहे, ठीकु आहे, पर पोइ बि कॾहिं बि तव्हां पंहिंजे अबे ऐं अम्मा खे आई लव यू चयो आहे? अम्मी खे चयो आहे, अबू त डेथ थी वियो आहे। इन लाइ माफ़ु कजो, अदो जेको आहे सो पंहिंजी अम्मी खे चवंदो रहंदो आहे, ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। अबे ऐं अम्मा खे आई लव यू चयो आहे कॾहिं? बेशक चयो आहे। ज़बरदस्त, अदा बि चयो आहे साईं। वाह वाह ज़बरदस्त। दोस्त प्यारा जावेद, पीउ माउ सां हर कोई प्यारु कंदो आहे, ऐं इहा नेचर ॻाल्हि आहे। तव्हां कॾहिं बि पंहिंजे अबे खे अम्मा खे आई लव यू चयो आहे? जी जी बिल्कुलु छो न, अबू अम्मा अहिड़ी अज़ीम हस्ती आहे, हुनखे कीअं न चवंदो माण्हू। वाह वाह ज़बरदस्त, ख़ुशी। आई लव यू सभिनि खे चवणु खपे, ऐं इहे इन लफ़्ज़ सां तमामु घणी ख़ुशी मिलंदी आहे अबे अम्मा खे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। सर तव्हांजो नालो? सर अयाज़ पवार। अयाज़ पवार साहब, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। प्यारा, अबे अम्मा सां हर कोई मोहबत कंदो आहे, ऐं उन हवाले सां हिकिड़ो सुवालु आहे तव्हांजे आॾो, उहो इहो त हफ़्ते में, ॾेढ में, महीने में कॾहिं बि तव्हां पंहिंजे अबे खे अम्मा खे आई लव यू चयो आहे? सर पहिरीं ॻाल्हि त इहा हुआ, मुंहिंजी अबो बि न आहे, अमड़ बि न आहे, मतिलबु ठीकु आहे, को मसइलो न आहे, लेकिन जॾहिं ज़िंदा हुया तॾहिं उहा असांखे ख़बर आहे त असांजी केॾी मोहबत हुननि सां हूंदी। हिनमहिल जो न आहे त उहा अञा वधीक जेको आहे सो उहा असांखे मोहबत आहे, उन खां वधीक जॾहिं हुया उन खां वधीक हिनमहिल अहसासु थो थिए त यार उहो का छा शइ हुई मुंहिंजे अबो अमड़ अहिड़ी हस्ती आहे, जन वटि आहे, उहे ख़ुशि नसीब माण्हू आहिनि। ऐं ॾिसण वारनि लाइ को पैगाम? ॾिसण वारनि लाइ इहो ई पैगाम आहे त पंहिंजे अमड़ अबे जहिड़ी का शइ दुनिया में न अथव,
अबड़ अमड़ जेकी आहे उहा संभाले रखियो, अबे खे बि संभाले रखो, उनजी इज़त कयो, ठीकु आहे, वधि मां वधि इहा शइ वयव त को दुआ करण वारो दरवाज़ा सभु बंदि थी वेंदव, लेकिन को छपर छांव बि न रहंदव। सही, महिरबानी। बसि अबे अमड़ जो ख़्यालु कनि, इहो ई पैगाम आहे असांजो। महिरबानी प्यारा, महिरबानी। वालेकुम प्यारा। वालेकुम अस्सलाम। तव्हां जो नालो? इम्तियाज़ हुसैन लांगा। वाह, इम्तियाज़ अली लांगा साहब, अल्लाह ख़ुशि कर तव्हांखे। अबे अम्मा सां हर को प्यार कंदो आहे, नेचुरल ॻाल्हि आहे। ऐं कॾहिं बि असांजो तव्हां खां सुवालु आहे त कॾहिं बि अबे ऐं अम्मा खे तव्हां आई लव यू चयो आहे? हाँ बिल्कुलु चयोसीं अम्मा अबा खे, बिल्कुलु। वाह 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 वाह। ऐं लॻे बि थो वाकई त अबे ऐं अम्मा खे आई लव यू असांखे रोज़ु चवणु खपे, छो जो हू असांजी ज़िंदगीअ जा मालिक आहिनि, उहे वॾा असांजे लाइ जतन कनि था। महिरबानी, महिरबानी। साईं हेॾा किराने दुकान आहे। ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाईजान। प्यारा तव्हां नालो? राइब हुसैन साईं। प्यारा राइब हुसैन, तव्हां अबे ऐं अम्मा खे आई लव यू चयो आहे कॾहिं? बिल्कुलु साईं, डेली असां चवंदा आहियूं। अमर त वीचारी गुज़ारे वई आहे, बाबू आहे बाक़ी डेली भाई अबू खे डेली इज़त ऐं प्यार सां आई लव यू चवंदा आहियूं, वधीक माईअ खे बि चवंदा आहियूं। साईं ज़बरदस्त कमु करे रहिया आहे, गॾु अबे खे बि आई लव यू चवंदो आहे ऐं गॾो गॾु पंहिंजी इज़त आहे न भाउ, माई बि घर जी वॾी आहे त लाज़मी हुनखे बि आई लव यू चइबो। ॿुधे हद सारो आहे। अस्सलाम वालेकुम सर। साईं तव्हां नालो? साबिर अली। प्यारा साबिर अली, अम्मा ऐं अब्बा सां त हर कोई प्यार कंदो आहे ऐं अल्लाह ख़ुशि कर तव्हांखे। वेझर में, महीने में, हफ़्ते में या साल में कॾहिं बि तव्हां अम्मा ऐं अब्बा खे आई लव यू चयो? आई लव यू न, ईअं ई प्यार कंदा आहियूं, ज़रूरत ई न आहे चवण जी। वाह वाह। पर लफ़्ज़ जेके आहिनि वॾी माना था रखनि। साईं ईअं ई तव्हां उन्हनि खे प्यार कंदा रहंदो त लफ़्ज़नि जी ज़रूरत ई न आहे। सही आहे, महिरबानी। प्यार बि करणु खपे, उहे प्यार जेको आहे उहो बि लफ़्ज़ XYZ हर शइ हूंदो करण खां बहितर आहे तव्हां ईअं प्यार कयो न त उहो पाण महसूसु करे। सही, ज़बरदस्त। महिरबानी प्यारा, महिरबानी सर। वालेकुम सलाम। साईं तव्हां नालो? आसिफ अली लांगा। प्यारा आसिफ, अबे ऐं अम्मा खे कॾहिं आई लव यू चयो? जी बेशक चयो बि आहे ऐं इन सां मोहबत बि हूंदी। बेशक आहे। अम्मी अबू जहिड़ी ॻाल्हि आहे त उन सां त हर को मोहबत कंदो आहे, असां बि कंदा हुआसीं। जी कंदा हुआसीं मतिलबु की हाणे अम्मी अबू जहिड़ी शइ आहे उन सां केरु मोहबत नथो करे। उन्हनि खे त मतिलबु हिकिड़ो चवणु त मुनासिबु न आहे। बहरहाल मोहबत त हर इंसान में हूंदी आहे त पंहिंजे माउ पीउ सां मोहबत करे। जी महिरबानी, महिरबानी। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम साईं। सर तव्हां जो नालो? शाहनवाज़ पंवर। प्यारा शाहनवाज़ पंवर, अबे ऐं अम्मा सां हर को प्यार कंदो आहे, ठीकु आहे, इहा कुदरती ॻाल्हि आहे। पर पोइ बि प्यार खां अलावा हिकिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके माना तमामु घणी राहत ऐं सुकून ॾींदा आहिनि, ऐं उहे लफ़्ज़ मोहबत में छुपियल हूंदा आहिनि। मिसाल तौरु तव्हां थोरे अरसे में वेझर में कॾहिं अबे ऐं अम्मा खे आई लव यू चयो आहे? न चयो आहे? हाणे चवंदव? हाँ चवंदासीं। ऐं कॾहिं? ऐं अॼु ई चवंदासीं। असां पंहिंजे पीउ माउ सां प्यार, आई लव यू चवण सां सिर्फ़ु प्यार न हूंदो आहे। सही। प्यार त मां सम्झां थो दिलनि में हूंदो आहे, उन्हनि जे अदब ऐं एतिराम में हूंदो आहे। अगरि जे सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ या सिर्फ़ु फ़ोटो सेक्शन कराइण जे लाइ सिर्फ़ु आई लव यू चऊं त मां इनखे मोहबत नथो सम्झां। मां उनखे मोहबत सम्झां थो जेको 24 कलाक पंहिंजे अमड़ अबे जी इज़त कनि ऐं उन्हनि जो एतिराम कनि ऐं उन्हनि जी ख़िदमत कनि। मां इनखे आई लव यू थो सम्झां। महिरबानी, महिरबानी। अस्सलाम वालेकुम। अबा कोई ॻाल्हाईंदो? प्यारा तव्हां जो नालो? आसिफ नालो। कासिम? आसिफ। आसिफ। प्यारा का आसिफ, पीउ अबे ऐं अम्मा सां हर को प्यार कंदो आहे, ठीकु आहे, पर पोइ बि कुझु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके माना तमामु घणो सुकून ॾींदा आहिनि ऐं राहत बख़्शींदा आहिनि। हिन टाइम में, हिन वक़्तु कॾहिं बि तव्हां पंहिंजे अबे खे अम्मा खे आई लव यू चयो आहे? रोज़ चवंदा आहियूं। रोज़? वाह वाह, ज़बरदस्त भाउ, रोज़ चवंदा। पर ॾिसण वारनि जे लाइ को पैगाम पीउ माउ जे हवाले सां? पीउ माउ खां वधीक त कुझु आहे ई कोन। सही, ज़बरदस्त। मोला ख़ुशि कंदनि जेको पीउ माउ जी इज़त कंदो। सही। अलाह बहितर कंदनि। महिरबानी। जी हाँ दोस्तों, अॼु जो जेको टॉपिक हुयो असांजो त कॾहिं बि केॾी महिल बि साल में, महीने में, हफ़्ते में प्यार त माण्हू वालदेन सां कंदो आहे, पर कॾहिं बि तव्हां पंहिंजे वालद खे अबे अम्मा खे आई लव यू चयो आहे? इहे दिलचस्प सवाल तव्हां ॿुधा। इन लफ़्ज़नि में ॻाल्हाइण में का कमी कोताही थी हुजे त उनजे लाइ असां माज़रत खुआयूं। ऐं इहे असांजो जेको अॼु जो वीडियो आहे तव्हां अगरि पसंदि कयो आहे त इनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं नज़ीर मेमण खे कमेंट कजो ऐं पंहिंजी राय ॾिजो। कैमरामैन सारंग कांदड़ो सां गॾु नज़ीर मेमण खे ॾियो इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैरु।